अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। एसटीपी जे वाइस चेयरमैन इल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल केस में नामज़द जाबदार भोलो ख़ानज़ादो जे माजण ऐं असद जसकाणी जे ज़ख़्मी थियण बाद टंडो अलाहियार शहर छिकताण सबबि ॿिए ॾींहुं बंदि। धुरियुनि में छिकताण सबबि इलाइक़े में ॾहिकाउ। मुल्क में कोरोना केस तेज़ी सां वधण लॻा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 12 मरीज़ फोत, 6540 नवां केस ज़ाहिर। एनसीओसी जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 11.10% रही। मुल्क में कोरोना वखे वधीक फोतुनि जो अंग 29,077 थी वियो। मरीज़नि जो मजमूई अंग 13,60,019 ताईं पहुची वियो। वधीक 1,119 मरीज़नि जी सिहतयाब थियण बाद अंग 12,67,598 थी वियो। मौसमियात खाते कराची में अॼु बि तेज़ हवाऊं जारी रहण जी अगकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहर में अॼु शाम ताईं तेज़ हवाऊं भुली सघनि थियूं। हवाऊं 40 खां 45 किलो फी मीटर कलाक बि घुलजण जो इम्कान आहे। शहर में मौसम थधी रही सघे थी। घटि में घटि गर्मी पद 19 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। बावड़े मां अगवा थियल 2 ॿार बाज़ियाब न थिया। घरनि में कोहरा मतल। शेख पाड़ेवासी 2 वरियनि जो ॿारो अब्दुल अहद भट्टी ऐं ॻोठ जान मोहम्मद भुट्टो मां अगवा थियल 14 वरियनि जो गोस बख्श भुट्टो बाज़ियाब न थी सघिया। वारसनि पारां ॿिन्ही निगरनि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। बावड़े वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 15 वरियनि जो नदी मलिक फोत, 1 ॼणो ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। पुलिस ट्रेलर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो।